Let's practice English sentences together. तव्हां ॿाहिरि वञण वारा आहियो या न? Are you going to go outside or not? कामयाबी महिनत घुरंदी आहे. Success demands hard work. जेको बि थिए थो उहो बहितर लाइ थिए थो. Whatever happens, it happens for the best. मूंखे हिकु मौक़ो ॾियो. Give me a chance. मौसम कीअं आहे? How is the weather? छा तव्हांखे थधि लॻी रही आहे? Are you feeling cold? मां ॾकी रहियो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी, मां ॾकी रही आहियां. I am shivering. चोर चोरी करे रहियो आहे. The thief is stealing. हूअ मूंखे धड़का ॾिए थी. She scolds me. हुन जो गुस्सो जाइज़ हो. His anger was justified. His possessive pronoun आहे ऐं ही मेल जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं. अगरि फीमेल जी ॻाल्हि हले थी त हर possessive pronoun इस्तेमालु कंदासीं, यानी हीअं ट्रांसलेट कंदासीं. Her anger was justified. Thanks for watching. Allah Hafiz and take care.